दोस्तों GS सिंध जी लतीफ़। दोस्तों हिन वक़्तु राति जा 10:15 पिया थियनि। हिते रस्ते में हुउसि, गाॾी हिकिड़े हंधि बीहारियुमि ऐं मूं सोचियो त हीउ हिकिड़ो मैसेज तकड़ि में रिकॉर्ड करे ऐं अव्हां सां हीअ पंहिंजा वीचार वंडिया ऐं अव्हांखे इहो ॿुधायां। जीअं असां गुज़िरियल मैसेज में इहो डिस्कस कयोसीं त अॼु जे डिजिटल दौर में रोज़गार हासिलु करण लाइ कहिड़नि कहिड़नि स्किल्स जी ज़रूरत आहे। अॼु उन जे बारे में ॻाल्हाईंदासीं ऐं उन सां गॾो गॾु आउं तव्हांखे मुख़्तसरनि इहो ॿुधाईंदो हलंदुसि त ज़रई दौर ऐं सनअती दौर में कहिड़नि कहिड़नि स्किल्स जी ज़रूरत हुई ऐं हाणे कहिड़नि स्किल्स जी ज़रूरत आहे। त सभ खां पहिरीं आउं इहो चवंदुसि त पंहिंजो इहो सोच ऐं हिकिड़ो ख़्यालु ॿुधायां त आउं ज़ाती तौर ते क़ौमी आज़ादी खे हक़ीक़ी आज़ादी कोन सम्झंदो आहियां, छो जो दुनिया में एतिरियूं खोड़ आज़ादु रियासतूं ऐं आज़ादु मुल्क आहिनि जिते अवाम मुफ़लिसी, ग़ुरबत, बुख ऐं बीमारियुनि वारी ज़िंदगी गुज़ारनि था। तंहिं करे मुंहिंजी नज़र में मुफ़लिसी ऐं ग़ुरबत खां निजात ई हक़ीक़ी आज़ादी आहे। ऐं मुफ़लिसी, ग़ुरबत, बुख ऐं बीमारियुनि खां बचण लाइ इंसान रोज़गार जी तलाश कंदो आहे। ऐं अॼु असां ॾिसूं था त असां वटि रोज़गार जा कहिड़ा मौक़ा आहिनि ऐं कुझु नुक़्ता मूं इहे नोट कया आहिनि जिन ते आउं अव्हां सां पंहिंजा ख़्यालु वंडींदुसि। त गुज़िरियल ज़माननि जी भेट में अॼु जे दौर में जेको असां रहूं था, असांजे लाइ हज़ारें क़िस्मनि जा रोज़गार मौजूदु आहिनि। असीं जेकॾहिं 1492 वारो दौरु जेको 1492 में जॾहिं कोलंबस अमेरिका खे दरियाफ़्त कयो त लॻभॻि इहो उहो वक़्तु हो जॾहिं खां सनअती दौर जी शुरूआति थी। यानी 1492 खां तक़रीबन इहा सनअती दौर जी शुरूआति थी यूरोप में। ऐं उन खां अॻु जेको दौरु हो उहो ज़रई दौरु हो, एग्रीकल्चर एज। ऐं 1989 यानी 1492 खां पोइ वरी ॿियो जेको दौरु शुरू थियो उहो 1989 में जॾहिं बर्लिन जी भित किरी, जंहिंखे असां बर्लिन वॉल था चऊं, जर्मनी जी भित किरी, त उन वक़्त खां पोइ जेको दौरु शुरू थियो जंहिंमें अॼु असां रहूं पिया, इहो असांजो दौरु सनअती दौर मां निकिरी हाणे ॼाण ऐं मालूमात जे दौर में दाख़िलु थी चुको आहे। ऐं हिन खे असां इंफॉर्मेशन एज बि चऊं था ऐं या जंहिंखे असां डिजिटल एज बि चऊं था, जंहिंजो मां ज़िक्र पंहिंजे गुज़िरियल पैगाम में तव्हां सां कयो। त अॼु तव्हांखे ॿुधाईंदुसि त ज़रई दौरु जेको उन में रोज़गार जा ज़रिया तमामु घटि हूंदा हुआ। ऐं ॿी अहम ॻाल्हि इहा हुई त कंहिं बि क़िस्म जे रोज़गार करण जे लाइ कंहिं ख़ासि तइलीम या ख़ासि क़िस्म जी ट्रेनिंग या स्पेशलाइज़ेशन जी का बि ज़रूरत कोन हूंदी। तंहिं करे इहो असांखे सम्झणु घुरिजे त ज़रई दौर में रोज़गार जी जेका स्किल्स जी का ज़रूरत हुई या कहिड़े कहिड़े क़िस्म जो हुनर हुजे उन लाइ का बि स्पेशलाइज़ेशन जी ज़रूरत न हुई। ऐं को बि माण्हू कहिड़े बि क़िस्म जो रोज़गार आराम सां करे सघे पियो, जेके रोज़गार उन वक़्तु ज़रई दौर में मौजूदु हुआ। सो इहो नुक़्तो तव्हांखे ज़हन नशीन करणु घुरिजे त एग्रीकल्चर दौर में स्पेशलाइज़ेशन जी ज़रूरत कोन हुई, न ई कंहिं ख़ासि तइलीम या ट्रेनिंग जी ज़रूरत बि कोन हुई। पर उन जी भेट में यानी ज़रई दौर जी भेट में असां जेकॾहिं ॾिसंदासीं त पोइ ॿियो जेको दौरु शुरू थियो जंहिंखे असां सनअती दौरु चऊं था। इन सनअती दौरु असल में उहो दौरु हो जॾहिं मशीनुनि जे ज़रिए कमु थियणु शुरू थियो। तंहिं करे इन्हनि मशीनुनि खे हलाइणु, उन्हनि मशीनुनि जी मुरमत करणु ऐं उन्हनि जे ट्रबल शूटिंग करण जे लाइ तव्हांखे इंसान जेको उन वक़्तु उनखे असांखे जंहिं शइ जी ज़रूरत हुई उहा हुई साइंसी तालीम, टेक्निकल ट्रेनिंग ऐं स्पेशलाइज़ेशन जी ज़रूरत हुई, कंहिं ख़ासि प्रोडक्ट जी स्पेशलाइज़ेशन। तंहिंजे करे असां मुख़्तसिर लफ़्ज़नि में इहो चवंदासीं त
जेको सनती दौरु हो उहो दौरु स्पेशलाइज़ेशन जो दौरु हो ऐं कंहिं बि स्किल या हुनर में स्पेशलाइज़ेशन जंहिं बि माण्हू वटि हुई उनजे लाइ रोज़गारु महफ़ूज़ हूंदो सो उनजो पंहिंजे रोज़गार खे सिक्योर करण जे लाइ सनती दौर जी इहा अहम ज़रूरत हुई त तव्हां वटि स्पेशल ट्रेनिंग हुजे ऐं स्पेशलाइज़ेशन हुजे कंहिं ख़ासि सब्जेक्ट में त तव्हांजो रोज़गारु सिक्योर हो हाणे असां चऊं था जीअं त असां हाणे सनती दौर मां अॻिते निकिरी ऐं असां हिन वक़्तु डिजिटल एज में दाख़िल थी चुका आहियूं ऐं उन जूं तक़रीबन 2 ॾहाका गुज़री चुका आहिनि बल्कि 2 खां 3 ॾहाका छो त हीअ डिजिटल दौरु जेको आहे सो इहो तक़रीबन जीअं मूं तव्हांखे चयो बर्लिन वॉल जे किरण खां पोइ जेकॾहिं असां ॿधूं उतां शुरू थियो आहे त तक़रीबन 3 ॾहाका खनि थी विया आहिनि ऐं छो त हीअ जेका ऑटोमेशन आहे उहो ऑटोमेशन बि तक़रीबन इंडस्ट्रियल ऑटोमेशन इन तक़रीबन पीरियड खां शुरू थिए थी सो इन असांजे दौर में हिन डिजिटल दौर में असां वटि हज़ारें क़िस्मनि जा रोज़गार मौजूदु आहिनि पोइ हाणे सुवाल त इहो थिए त भई जॾहिं हज़ारें क़िस्मनि जा रोज़गार मौजूदु आहिनि त पोइ असां वटि सिंध में असांजा नौजवान एॾी तइदाद में बेरोज़गार छो आहिनि इहो सुवाल पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अहम त आहे पर हाणे इन जो जवाबु इहो आहे त असां सिंधी माण्हू अञा शऊरी तौर ते सुता पिया आहियूं दुनिया तरक़ी करे अलाए किथे वञी किथे पहुती आहे असां अञा निंड्रू पिया कयूं शाह बिटाई जी चवाणी त पथर पेर डिघा करे जॾहिं सुतियूं जे पथर पेर डिघा करे जॾहिं सुतियूं जे तॾहिं तन्ही खे साथ सुते ई छॾियो सो दोस्तो असांखे सुजाग थियणु घुरिजे ऐं असांखे इहो ॾिसणु घुरिजे त अॼु जे दौर में दुनिया किथे पहुती आहे ऐं असां अञा कहिड़े दौर में गुज़ारियूं पिया ऐं असां त ईअं थो लॻे त ॼण असां अञा ज़रई दौर खां बि पोइते वारे दौर में ज़िंदगी गुज़ारियूं पिया तंहिंजे करे असांजे नौजवाननि खे इहा ॻाल्हि ज़हन नशीन करणु घुरिजे त सनती दौरु हिकु स्पेशलाइज़ेशन जो दौरु हो पर अॼु जो डिजिटल दौरु स्पेशलाइज़ेशन जो दौरु न आहे अॼु जे डिजिटल दौर खे असां चवंदा आहियूं इहो आइडियाज़ जो दौरु आहे एज ऑफ आइडियाज़ या असां ईअं चयूं त एज ऑफ क्रिएटिव थिंकिंग तख़लीक़ी सोच ऐं स्मार्ट थिंकिंग सो इहो हिकु अहम नुक़्तो आहे जंहिं ते तव्हांखे ध्यानु ॾियणु घुरिजे त अॼु जो दौरु आइडियाज़ जो दौरु आहे ऐं अॼु जे दौर में जंहिं माण्हू वटि घणे खां घणा आइडियाज़ हूंदा ऐं उन वटि स्मार्ट ऐं क्रिएटिव थिंकिंग हूंदी त उहो ई माण्हू सुठे खां सुठे रोज़गार हासिलु करण में कामयाबु वेंदो त इन जे लाइ ज़रूरी इहो आहे त आइडियाज़ या क्रिएटिव थिंकिंग या स्मार्ट थिंकिंग असां पंहिंजे पाण में कीअं पैदा कयूं त उन जो हल फ़क़ति हिकिड़ो ई आहे त असां में क्रिएटिव थिंकिंग असां में स्मार्ट थिंकिंग ऐं असां वटि आइडियाज़ फ़क़ति उन सूरत में ई अची सघनि था जॾहिं असां पंहिंजो जनरल नॉलेज वधायूं असां पंहिंजी साइंसी ॼाण खे वधायूं पंहिंजे साइंसी नो हाउ खे वधायूं ऐं सनती दौर वांगुरु हिकिड़े हुनर में स्पेशलाइज़ेशन जे बजाए अॼु जे दौर जी तक़ाज़ा इहा आहे त असांखे घणे खां घणा हुनर अचणु घुरिजनि सो कंहिं बि हिकिड़े हुनर में स्पेशलाइज़ेशन जो हीउ दौरु न आहे हीउ दौरु घणे खां घणा हुनर सिखण जो दौरु आहे तव्हांखे जेतिरा घणा हुनर ईंदा त अव्हांजे लाइ रोज़गार जा ओतिरा घणा मौक़ा मुयसरु हूंदा पोइ उन मां तव्हां पंहिंजे पसंदि जो जेको बि अव्हांखे तव्हां जॉब करणु चाहींदो तव्हांखे उहो जॉब दस्तियाबु हूंदो तंहिंजे करे इहो असां विसारे छॾियूं ऐं इहो असां ज़हन मां ॻाल्हि कढी छॾियूं त अॼु जे दौर में रोज़गार कोन्हे ऐं असां बेरोज़गार आहियूं असांजी बेरोज़गारी में असां ख़ुदि वॾे में वॾा ज़िम्मेवार आहियूं
त असां पंहिंजी क्रिटिकल थिंकिंग खे छो कोन था वधायूं, असां पंहिंजे जनरल नॉलेज खे छो कोन था वधायूं, जॾहिं त अॼु जे दौर में असां वटि स्मार्टफोन्स असांजे हथनि में पियूं आहिनि, असां वटि सॼी दुनिया जूं लाइब्रेरियूं असांजे फिंगर टिप्स ते आहिनि। उन जे बावजूदि जेकॾहिं असां बेरोज़गार आहियूं त इहा असांजी पंहिंजी कोताही आहे। ऐं असां ॿियनि खे ब्लेम करण जे बजाए इहो असां पंहिंजो पाण जे अंदर में जाती पाए ॾिसूं त असां में कहिड़ी खोट आहे, कहिड़ियुनि शयुनि जी कमी आहे, ऐं असां पंहिंजो पाण खे कीअं अॻिते वधायूं। ऐं अॼु जे दौर में असां सभई सिंधी हिक ॿिए सां एतिरो त ॻंढियल आहियूं जो को बि मुश्किल कोन्हे को जो तव्हां दुनिया जी हिकिड़ी कुंड ते वेठा आहियो त तव्हां पंहिंजे ई सिंधी जेके एक्सपीरियंस माण्हू आहिनि तव्हां उन सां दुनिया जे कंहिं ॿी कुंड ते राब्तो करे सघो था, उन्हनि खां नॉलेज पंहिंजो हासिलु करे सघो था, उन्हनि सां ॼाण शेयर करे सघो था। तंहिंजे करे इहो चवणु मां सम्झां थो त हिकिड़ी लेम एक्सक्यूज़ आहे, हिकिड़ी अहिड़ो हिकिड़ो बहानो आहे जेको पंहिंजी ज़िमेवारी खां फ़राग़त हासिलु करण जो हिकिड़ो बहानो आहे। तंहिंजे करे मुंहिंजो अव्हांखे मशवरो इहो आहे त तव्हां हिन मुंहिंजे पैगाम खे गौर सां ॿुधंदा ऐं इनखे बार बार ॿुधंदा, ऐं इहा भेट तव्हां ख़ुदि पाण बि करे सघो था त ज़रई दौर, सनअती दौर ऐं अॼु जो डिजिटल दौर, हर दौर जूं पंहिंजूं पंहिंजूं तक़ाज़ा हूंदियूं आहिनि। ऐं अॼु जो दौर असां ख़ुशनसीब आहियूं त अॼु जो दौर असांजे लाइ हज़ारे जॉब्स अपॉर्चुनिटीज़ असांजे लाइ उन पैदा कयूं आहिनि, पर इहा असांजी पंहिंजी कोताही आहे, असां पाण टाइम पाण खे कोन था ॾियूं। तंहिंजे करे तव्हांखे घुरिजे त तव्हां पंहिंजो पाण खे टाइम ॾियो, पंहिंजे स्किल्स खे वधायो, ऐं जेके कमियूं पेशियूं आहिनि उहो बिना झिझक जे, बिना हिबक जे तव्हां एक्सपीरियंस दोस्तनि सां, सिंध में खोड़ टैलेंटेड अहिड़ा माण्हू आहिनि जेके दुनिया जे ॿियनि कुंडनि ते वेठा आहिनि, तव्हां उन्हनि सां राब्तो कयो ऐं उन्हनि खां पुछो। ऐं कॾहिं बि इहो न हुजे त भई अॻियो माण्हू तव्हांखे ठाहे ठुके हिकिड़ी शइ तयारु करे ॾिए, तव्हांखे रिज़्यूमी पाण तयारु करणी पवंदी। तव्हांखे आइडियाज़, जीअं मां चयो त हीउ दौरु आइडियाज़ जो दौरु आहे, त तव्हां हिक ॿिए खां आइडियाज़ शेयर कयो ऐं उन्हनि आइडियाज़ खे पोइ पंहिंजे फ़ाइदे लाइ इस्तेमालु कयो। तंहिंजे करे अव्हांखे इहो वरी गुज़ारिश कंदुसि त तव्हां हिन पंहिंजे वक़्त खे सुठे नमूने सां इस्तेमालु कयो, जनरल नॉलेज खे वधायो, ऐं स्मार्ट फ़ोन्स जे ज़रिए तव्हां दुनिया में ॾिसो त छा पियो थिए। ऐं अव्हां सां ॿी ईंदड़ पैगाम में वरी इहो वधीक डिस्कस कंदुसि त नौकिरी जे लाइ जेके स्किल्स मूं तव्हांखे ॿुधाया त तव्हांखे घणा स्किल्स अचणु घुरिजनि, टेक्निकल नॉलेज तव्हांखे हासिलु करणु घुरिजे, ऐं उन सां गॾोगॾु तव्हांखे में स्मार्ट थिंकिंग हुजे त कहिड़ो आइडिया किथे यूज़ कजे ऐं कहिड़े क़िस्म जी नौकिरी कजे, ऐं छा प्राइवेट नौकिरी कजे, पंहिंजो पर्सनल बिज़नेस शुरू कजे, या कंहिं ॿियनि दोस्तनि सां गॾिजी को ॿियो रोज़गारु कजे। सो इन जे करे अॼु जो दौरु असांजे लाइ तमामु वॾा मौक़ा खणी अचे थो। सो तव्हां महिरबानी करे मुंहिंजे हिन पैगाम खे ध्यान सां ॿुधो, ऐं पोइ तव्हांखे जेकॾहिं के बि सुवाल हुजनि, तव्हांजे ज़हन में जेके बि सुवाल उभरनि त उहे तव्हां मूंखे कमेंट बॉक्स में मोकिले सघो था। ऐं असां ईंदड़ पंहिंजे पैगाम में वरी पोइ डिस्कस कंदासीं त रिज़्यूमी छा आहे, उन जे लाइ कहिड़ियूं गुलबर शयूं आहिनि, ऐं रिज़्यूमी ठाहिण जे लाइ छा छा करणु घुरिजे, नौकिरी जे लाइ अप्लाई कजे त उन अप्लाई करण खां पोइ छा करणु घुरिजे। सो इहे चंद वरी तव्हांखे निकिता ईंदड़ पैगाम में अव्हां सां शेयर कंदुसि, ऐं उमेद त तव्हां मुंहिंजे हिन ॻाल्हियुनि खे दिलि सां हंडाईंदो ऐं हिन ते थोरो गौर वीचार कंदो। सो पाण वरी मिलंदासीं ॿिए पैगाम में, तेसिताईं जीए सिंध, जीए लतीफ़।